हिंगोर जा भरिसां रसूलाबाद जे 50 ॻोठनि खे मिलाईंदड़ 5 किलोमीटर कचो रस्तो गुज़िरियल 50 सालनि दौरान न ठही सघियो, जंहिं सबबि हज़ारें ॻोठाणनि लाइ शहर समेत ॿियनि इलाइक़नि ॾांहुं सफ़र करणु आज़ार बणिजी वियो आहे। ॻोठाणनि लखें रुपयनि जी बजट हड़प करणु ऐं रोड न ठाहिराए ॾियण ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो हयो। यूनियन काउंसिल रसूलाबाद जे उन्हनि ॻोठनि में क़ौमी असेंबली जा 2 तक NA 216 ऐं 217, सूबाई असेंबली जा तक PS 33 ऐं PS 34 अची वञनि था, जंहिं में ॻोठ हाजी दाइम राजपर, अल्लाह वरायो जरवार, ॻोठ मोहम्मद बख्श ब्रोही, ॻोठ अब्दुल रहमान भयो समेत 50 ॻोठ शामिल आहिनि। सवें ॻोठाणनि रोड रस्ते समेत ॿियनि सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो हणंदे हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। संदन चवण त जेकॾहिं जल्द खां जल्द रोड न ठाहिराए ॾिनो वियो त हू ईंदड़ आम चूंडुनि जो बाइकाट कंदा। रोड जी पाण हालत ॾिसो तमामु ख़राब बदतरीन धूड़ आहे, खॾा आहिनि, खॿा आहिनि। असांजो मुतालबो त असांजो रोड ठाहिरायो। रोड ठहियल ई कोन्हे, खणूं था माइन जी ईअं डिलीवरी थी थी वञे, ख़बर ई कान थी पए रस्ते सां। रस्ते में रुॻो झाका आहिनि, असांखे रोड न मिलियो, वोट न ॾींदासीं। असां ॾे को बि MP हली न आयो आहे, रोड जी का बि सहुलियत आहे। 50 ॻोठ आहिनि, 10 आबादी आहे वॾी, रोड अञा ताईं न मिलियो आहे। इन रस्ते सां अचु वञ जो बंदोबस्तु आहे, लेकिन उहे तमामु मुश्किलात में आहिनि। न को कंहिं सवारी ते अची थो सघे, न पैदल अचण जो असांखे रस्तो मिली सघे। को टैक्सी अचण वारो तयारु न आहे। हिन रस्ते सां असांखे तकलीफ़ आहे, ज़ाहिर आहे त जेकॾहिं असांजे का टैक्सी न ईंदी त को मरीज़ कीअं वेंदो इस्पताल, कीअं ॿार स्कूल वेंदा सुबुह जो। हर को चवंदो त ॿार खे तयारु करे सुबुह जो स्कूल में मोकिलियूं, उते वञनि था त स्कूल में पहुचनि था त सॼी मिटी धूड़ लॻा पिया आहिनि। रसूलाबाद जे क़ौमी शाहराह खां ॻोठ ताईं 3 किलोमीटर जेको रोड आहे, जेको रस्तो आहे, उहो रोड न ठहियल हो। बुनियादी सहूलियत न हुजण जे करे 50 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे मुतासिर था थियनि। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम दिन चांग, सिंध TV न्यूज़ हिंगोर जा।